ये तो सूरत हाल बरसात जी असांजो होटल वारो अथई ठीकु आहे हिन खे चयो अथमि चांहि पियारे त हाणे ॾिसूं था पियारे थो कोन थो पियारे असांखे इहो पुल ॾे हुनखे पुल ॾे मिलियो 100 रुपया उहो बि ख़ुशी हो गया। अल्लाह अल्लाह न बरसात कीअं आहे सुठी आहे मिड़े आहे साथ बोले छॾियो आहे तोखे व्लॉग ठाहिण जी टाइम मिलियो जान माण्हू पेशान लॻिया पिया को मथो फाड़ी वालेकुम दोस्तों छा हाल आहे ठीकु आहे उमेद आहे तव्हां ठीकु ठाक हूंदो सो दोस्तों अॼु मां तव्हांखे मौसम जे हवाले सां ऐं मुंहिंजे घोट जी सूरत हाल छा आहे मौसम जे हवाले सां मां तव्हांखे अॼु अपडेट ॾींदुमि ऐं हुन ते व्लॉग बनाइण वारो आहियां सो चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो बेल आइकन ते क्लिक करे हाणे हीअ अथव मौसम जो सूरत हाल हीअ मौसम जी सूरत हाल आहे ऐं हिन साइड ते जेको आहे न हिन साइड ते तमामु गोड़ ऐं कमण हलंदी पई आहे ऐं राति वारी बरसाति हीअ सूरत हाल ॾिनी असांजी रोड जी लेकिन हीअ पाणी जेको आहे न हीअ निकाल थी वियो पाणी शदीद पाणी हुयो निकाल थी वियो आहे दोस्तों मौसम तमामु ख़राबु थी चुकी आहे ऐं मां सोचियो मां ज़मीन ते वञा पर हाणे पम वठूं था पंहिंजी शॉप ते ऐं शदीद बरसाति इख़्तियार करे चुकी आहे ऐं जेको सो हाणे बाइक जी खणूं था चाबी सो हाणे हलंदासीं पंहिंजे शॉप ते बरसाति शदीद इख़्तियार करे चुकी आहे ऐं पंहिंजे मौज मस्तनि सां हीअ अथव सूरत हाल सो हाणे हलूं था पंहिंजी शॉप ते वधीक हुते त दोस्तों बरसाति शुरू थी चुकी आहे ऐं मूंसां गॾु मुर्तज़ा साहब गॾु आहे ऐं साहिल साहब तो दोस्तों बरसाति शुरू तेज़ थी चुकी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह बरसाति जी पंहिंजे मौजनि सां शुरू थी चुकी आहे ऐं हीअ तव्हां ॾिसो बरसाति जा नज़ारा हीअ मुंहिंजो ॻोठु हीअ त सूरत हाल बरसाति जी शेरू चांहि खणी आहे थोरा गरम थियो मुर्तज़ा ॾे दो छा मुतू ॾे दो मुस्तफ़ा पैसा ॾे दो मुर्तज़ा चांहि तू प्यार असांखे चांहि ठीकु आहे पैसा ॾे दो हमराई चलो मूंसां गॾु ही पैसा ॾे दो हीअ वाह असांजो होटल वारो अथई ठीकु आहे ऐं हिन खे चयो अथमि चांहि पियारे थो हाणे ॾिसूं था पियारे थो कोन थो पियारे असांखे इहो पुल ॾे हुनखे पुल ॾे दोस्तों चांहि असांखे मिली वई आहे हिन भाऊ जे ऑडर ते हाणे असां चांहि पियूं था बरसाति बि तेज़ हले पई ऐं चांहि पीअण खां बाद में तव्हांखे ख़बर आहे छा थींदो आहे पोइ हाणे हिन जा वॾा वॾा चांहि पहिरीं असां त कंजूस आहियूं हीअ त बरसाति जा नज़ारा आशम मोहम्मद आशम ॾे हलावाल मामा आशम वीडियो में कर दे मामा हल बरसाति कीअं बरसाति दोस्तों ये तो बरसात है सूरत हाल तमाम मौसम ख़राब थी चुकी है बस रब पाक का दुआ है ताला साईं रहमत वाली बरसात वसाए ये तो पोजीशन तमाम हालत ख़राब थी चुकी है तकरीबन कलाक बरसात साॻी वसंदी पई आहे कीअं घणो टाइम वठी आहे हा मामा न घणो तकरीबन अधु कलाक खनि थी वियो आहे कीअं सुठी आहे मिड़े आहे भली कोन थधिड़ी मलाई पियो न हाय थधिड़ी हा उस्ताद ॾे अलावा बरसाति जो बरसाति कीअं आहे बरसाति छॾी वई मिलियो 100 रुपया उहो बि ख़ुशी हो गया। अल्लाह न बरसाति कीअं आहे सुठी आहे मिड़े आहे साथ बोले छॾियो आहे तोखे व्लॉग ठाहिण जी टाइम मिलियो जान माण्हू पेशान लॻिया पिया को मथो फाड़ींदी ये हालत ॾिस माण्हू नज़ारा बड़ा ख़ुशी आहे नज़ारा ॾिसो बेरोज़गार वेठा आहिनि ख़बर अञा बरसाति वसायूं न वसे तुंहिंजे हथ में हुजे हा त छा करियां तोखे मचराणी आहे हा उहो अचे आशिक़ पुट आहे हीअ सड़ियल उस्ताद ॾे ख़बर बरसाति जी माशाल्लाह ज़बरदस्त हा हीअ ते सपूड़ पुट ते पाण हिन नालो कहिड़ो रखियो गदर गदर हीअ ते गदर
दोस्तों अल्हम्दुलिल्लाह कलाक मुनो कलाक बरसाति पई आहे, तक़रीबन कलाक मुनो कलाक खां पोइ हीअ पोज़ीशन थी आहे। हाणे मौसम जेको आहे साफ़ थी वई आहे, सही आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको सो तक़रीबन 15 तारीख़ खां बरसाति जो सिलसिलो जारी आहे। अॼु मुंहिंजे ख़्याल में 21 तारीख़ आहे, 21 तारीख़ ताईं बरसाति वसे पियो। सो अॼु जे व्लॉग में कंदासीं हिते एंड। नेक्स्ट व्लॉग लाइ ॾिना